नौशर फिरोज का खबर शामिल क्यों पिया मंसूर मलिक के रिपोर्ट मुताबिक यूनियन काउंसिल राखा रोड के अगोणे चेयरमैन फराज हकीम लाखो एडवोकेट गोठ जुमा कलोड़ वासी नींगर के अगवा करण जा इल्जाम रद्द करे छडिया। प्रेस क्लब नौशर फिरोज में मीडिया से ॻाल्हाईंदे हुन चयो त गोठ जुमा कलोड़ वासी औरत हबीबा कलोड़ मुझे वालिद मथा पुट हबीबुल्लाह के अगवा जो कूड़ो इल्जाम हयो आहे। हकीकत ही आहे त मुझे वालिद की उम्र 80 साल का वधिक आहे। हू रिटायर प्रोफेसर इलाके के मुख्तलिफ जातिन जो चंगो आहे। असो पंहिंजे चाचे डॉक्टर मज़हर हुसैन लाखे से घणे वक्त का तकरार हलंदड़ आहे ऐं अहिड़ो केस अदालत में भी हलंदड़ आहे। हाणे चाचो असांजे ज़मीन ते कब्ज़ो करण चाहे तो जंहिं लाइ हू ज़मीन ते ॾोहारी ऐं कब्ज़ा माफिया जा माण्हू वेहारे छॾिया आहिनि जेकी असांजे मथां कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। हुन चयो त मुंहिंजे पीउ ऐं हुन पाण में कंहिंखे अगवा करायो आहे न तशद्दुद कयो आहे, पर वेतर असां ॾोहारी माण्हुनि जे अज़ाब हेठि आहियूं। 30 साल का उताब हेठि आहियूं। हुन चयो त वाक़े जी जांच कराए असांखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे।